राजनवामी न्यूज़ पर आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासूं कि प्रो एडिशनल सेशन जज इनायतुल्ला भुट्टो 5 वरनि जी ॿारड़ी सां ज़्यादती करण वारे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार अलाह रखियो। जट खे 7 साल कैद 10,000 दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार जेल हवाले। एडिशनल सेशन जज इनायतुल्ला भुट्टो कुछ महीना अॻु 5 वरनि जी न्याणी लक्ष्मी लोहाणू सां ज़्यादती करण जी कोशिश में ॾोह साबित थियण ते जवाबदार अलाह रखियो। जट खे 7 साल कैद ऐं 10,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। एडिशनल सेशन कोर्ट पारां सज़ा ॿुधाइण बाद जवाबदार के जेल हवाले करे छड़ियो। राजनवामी न्यूज़ पर आवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासूं कि प्रो एडिशनल सेशन जज इनायतुल्ला भुट्टो 5 वरनि जी ॿारड़ी सां ज़्यादती करण वारे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार अलाह रखियो। जट खे 7 साल कैद 10,000 दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार जेल हवाले। एडिशनल सेशन जज इनायतुल्ला भुट्टो कुछ महीना अॻु 5 वरनि जी न्याणी लक्ष्मी लोहाणू सां ज़्यादती करण जी कोशिश में ॾोह साबित थियण ते जवाबदार अलाह रखियो। जट खे 7 साल कैद ऐं 10,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। एडिशनल सेशन कोर्ट पारां सज़ा ॿुधाइण बाद जवाबदार के जेल हवाले करे छड़ियो।